सिंधु माथिरी ते तहक़ीक़ जे सिलसिले में और रुख सिंधी आवाज़ सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ उन माहिर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिं हितां जे माॻनि जी चोख ऐं चकास जो कमु पंहिंजे दिलि सां कयो। अरोरी डाइडर फ्रेंच आर्कियालॉजिस्ट बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में अॻिते वधण खां अॻु तव्हांखे गुज़ारिश कजे थी त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा त जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल सिंध जी तारीख़ बाबति मालूमात वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुची सघे। महिरबानी। फ्रेंच आर्कियालॉजिस्ट अरोरी डाइडर सिंधु सभ्यता ते पाकिस्तान ऐं फ्रांस जे गॾियल मिशन हेठि मकरान ऐं सिंध जे लाड़ वारे खिते में तहक़ीक़ कंदड़ माहिरनि में शामिल आहे। मिशन ऑफ इंडस जे नाले सां हिन प्रोजेक्ट जी शुरूआत मशहूर फ्रेंच आर्कियालॉजिस्ट जैन मेरी कैसल तरफ़ां 1958 में कई वई। हिन प्रोजेक्ट जो मक़सदु बलोचिस्तान ऐं सिंधु माथिरी जे लहवारे खिते में सिंधु सभ्यता जे लिकल रुखनि खे ज़ाहिर करणु हुयो। जैन मेरी कैसल बैदि इन प्रोजेक्ट खे अरोरी डाइडर जारी रखियो। इन मिशन में साइंस प्रोफेसर आर बेसिनोल ऐं डॉक्टर वी मार्कोन शरीक रहिया। डॉक्टर अरोरी डाइडर फ्रेंच नेशनल सेंटर फॉर साइंटिफिक रिसर्च जे मुहक़िक़ ऐं फ्रेंच आर्कियालॉजिकल मिशन इन द इंडस बेसिन जी डायरेक्टर आहे। पाण इन मिशन तहत सिंध जे लाड़ वारे खिते ऐं बलोचिस्तान जे मकरान में सिंधु सभ्यता ते वधीक खोजना करे रही आहे। पाण 2001 खां 2006 ताईं बलोचिस्तान जे केच मकरान वारे इलाइक़े में डॉक्टर रोलैंड बेसिनोल जे सरबराही में क़दीम माॻनि जूं खोटायूं करायूं आहिनि। इन्हनि खोटायुनि ऐं खोजनाउनि ते किताब शाया कयो आहे। अरोरी डाइडर महरगढ़ ऐं नौशहरो जे क़दीम माॻनि बाबति थियल खोजना ते डॉक्टर जैन फ्रांकोस जॉर्जी सां गॾु तफ़सीली तहक़ीक़ी रिपोर्ट तयारु करे शाया कई आहे। जॾहिं त हिन मकरान में सिंधु सभ्यता ते थियल तहक़ीक़ किताबी सूरत में तयारु कई आहे। पाण ताज़ो सिंधु सभ्यता जे शहरी तमंदन जे मर्कज़ चाहूं जो दड़ो ते वधीक खोटाई कराए रही आहे। सदस्य काफ़ी किताब ऐं रिपोर्टूं फ्रांसीसी ज़बान में शाया थियल आहिनि। 2017 में फ्रांसीसी आर्कियालॉजिस्ट डॉक्टर अरोरी डाइडर जे सरबराही में चाहूं जे दड़े जी ॿीहर खोटाई कई वई। चाहूं जे दड़े जी खोटाई दौरान हुनर जे नादिर नमूननि सां गॾु क़दीम ॿोलीअ जी लिखत जा नमूना पिणु ठपनि ऐं मुहर जे सूरत में मिलिया आहिनि। सिंध जे क़दीम आसार चाहूं जे दड़े जी खोटाई ऐं तहक़ीक़ करण लाइ फ्रांस जा आसार क़दीम जा माहिर अरोरी डाइडर जे सरबराही में ॿीहर फेबरवरी 2019 में पंजों भेरो सकरन तालुके जे ॻोठ जबालकीरियो में वाक़िए चाहूं जे दड़े ते पहुता, जिन हिन अहम माॻ जी 6 हफ़्तनि ताईं खोटाई कराई। इन खोटाईअ जी अॻुवाणी फ्रांसीसी आसार क़दीमा जे माहिर अरोरी डाइडर पाण कई, जॾहिं त साणुसि फ्रांस जो सीनियर आर्कियालॉजिस्ट डॉक्टर पास्कल गॾु हुयो। इन मौक़े ते चाहूं जे दड़े ते तहक़ीक़ ऐं खोटाई कंदड़ डॉक्टर अरोरी डाइडर चयो त मुंहिंजी दिलि
मुंहिंजी दिलि अॼु बि चाहूअ ते मौजूदु आहे ऐं चाहूअ जे दड़े लाइ धड़की रही आहे। मूंखे चाहूअ जे दड़े मां हथु आयल ऐं मुंहनि जे दड़े मां हथु आयल शयुनि में हिकु जहिड़ाई महसूसु थिए थी। महिरबानी।